एचआरजेडीओ न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। रुख़ कयूं था नवाबशाह जो, जिते एचआरजेडीओ न्यूज़ जे रिपोर्टर यूसुफ रिंद मुताबिक़ फंक्शन लीग मुस्लिम लीग जे जनरल सेक्रेटरी सरदार अब्दुल रहीम, पार्टी जी सीनियर क़यादत अब्दुल करीम शेख, सरदार शेर मोहम्मद रिंद, शहीद बेनज़ीराबाद जे ज़िली सदर सैयद ज़ाहिद हुसैन शाह, गुलाम मुस्तफ़ा जमाली, अरशद शेख, सैयद बाग़ अली शाह, अब्दुल सत्तार जमाली, हाजी अब्दुल करीम बुर्दी ऐं ॿियनि सां गॾिजी नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मौजूदा जनरल कमर बाजवा जे उहिदे जी तोसी वारो मामिलो अदालती इशू आहे, पर एतिरो ज़रूरु चवंदासीं त खेसि पहिरियां तोसी मिली चुकी आहे। इन करे लाॻापियल धुरियुनि खे इन मामले खां पोइ तनाज़ुर में ॾिसणु घुरिजे। हिन चयो त असां पीटीआई खे हुकूमत साज़ी लाइ ब्लैंक चेक ॾिनो ऐं संदुनि गैर मशरूत हिमायत कई, इन उमेद ते त उहे सिंध जी अवाम जी ख़िदमत कंदा, पर अञा ताईं सिंध खे घुरिबल रिलीफ न मिली सघियो। उमेद त पीटीआई सरकार खे सिंध जे हालतनि खे बहितर बनाइण लाइ कमु करणो पवंदो। कश्मीर इशू के हवाले से इन्होंने चयो त पाकिस्तानी तारीख़ में इहो पहिरियों भेरो मुमकिन थियो आहे त हिकु चूंडियल वज़ीर आज़म गॾियल क़ौमनि जे इजलास में कश्मीर इशू ते बरमला ऐं खुलियल अंदाज़ में ॻाल्हायो, जंहिंखां पोइ आलमी बिरादरी वटि पाकिस्तान जो हिकु मज़बूत ऐं नओं तस्वुरु उभरियो। अली जाफ़री सोलंकी, एचआरजेडीओ न्यूज़, हैदराबाद।